तव्हांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। असीं प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं ख़बरुनि जी दुनिया। 4 जुलाई ख़मीस जो ॾिहाड़ो प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे अवां जो मेज़बान हबीब लगारी अवां जी ख़िदमत में सभ खां पहिरियां पेश कयूं था ख़ासि ख़बरूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त के4 मनसूबे खे अॻिते वधाइण लाइ मदद जी ज़रूरत आहे। सिंध में पीपी जी हुकूमती रहंदी उनखे केर बि ख़तमु करे नथो सघे। सिंध में तहरीक इंसाफ़ जादू वसीले तब्दीली आणणु चाहे थी। रेंटल पावर रेफरेंस में अॻूणे वज़ीर अज़म राजा परवेज़ अशरफ ते फ़र्द जुर्म लागू कयो वियो। अॻूणे वज़ीर अज़म राजा परवेज़ अशरफ ते सिधी रीत फ़र्द जुर्म लागू करे खेसि ॿीहर सॾु कयो वियो। सरदार अख्तर मेंगल चयो आहे त असांजो ठाह तहरीक इंसाफ़ सां थियो हो, BNP सां न। असांजी पार्टी सादिक संजराणी जी हिमायत नथी करे सघे। नेब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल जी सदारत हेठि नेब जो इजलास थी गुज़रियो। नेब जे इजलास में मुख़्तलिफ़ रेफरेंस ऐं इंक्वायरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। नेब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल चयो त 326 अरब रुपया क़ौमी ख़ज़ाने में जमा कराया आहिनि। नवाज़ लीग जी अॻुवाण मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान साहिब तव्हां राणा सनाउल्लाह जी ज़िंदगी सां खेॾो पिया। अवां इहो कयो जो सुभाणे अव्हां खे पछताइणो न पवे। सॼी सिंध में पाणी जी खोट बरक़रार, आबादगार बि सरापा एहतिजाज बणियल। CNG जे अघनि में वाध बाद ट्रांसपोर्टनि भाड़ा वधाए छॾिया। नासिर शाह ऐं मोहम्मद बख्श महर जी रहड़की दरबार जे साधराम सां मुलाक़ात। साधराम तरफ़ां PP जी हिमायत जी ख़ातिरी। फवाद चौधरी चयो आहे त बदकिस्मती सां पाकिस्तान में करप्शन हर शोबे खे तबाह करे छॾियो आहे। सिंध में एड्स ख़तरनाक सूरतहाल इख़्तियार करे वई। सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त पिणु दाख़िल कई वई आहे। भिरिया सिटी भरिसां बाह 5 ॻोठाणनि जे घरनि खे साड़े छॾियो। चीनी कौंसलेट ते हमले जो मुख्य जवाबदार गिरफ़्तार। वज़ीर अज़म जी सुद समा बाबति ख़ासि सलाहकार फ़िरदौस आशिक़ अहवान चयो आहे त मॉडल टाउन में अवाम ते गोलियूं वसाईंदड़ अलाह जी पकड़ में अची रहिया आहिनि। ऐं हाणे पेश कंदासूं तफ़सीली ख़बरूं। तफ़सीली ख़बरनि में असां सलींदा हलूं उहा ख़बर त सिंध वासियुनि लाइ क़ौमी असासे जी हैसियत रखंदड़ हैदर मंज़िल बि विकिरो थी वई आहे। हूअं बि उन खां वधीक तकलीफ़ ॾींदड़ ॻाल्हि ॿी कहिड़ी हूंदी जो असांजा क़ौमी असासा कुझु सिकनि ते नीलाम थी वञनि। उहे इमारतूं जिन सां तारीख़ जा अहम लम्हा जुड़ियल हुजनि मिंटनि में विकामजी वञनि। तरदीदनि ऐं वज़ाहतनि बावजूदि नेठ इहा ख़बर बि साम्हूं अची वई त हाणे हैदर मंज़िल बि नीलाम थी चुकी। कराची में क़ाइमु हैदर मंज़िल रुगो हिकु इमारत न हुई पर हू त अहिड़ो क़ौमी असासो हुई जिते साईं GM सैयद ज़िंदगी जा अमुल पल गुज़ारिया हुआ, जिते अहम अॻुवाणनि पंहिंजा क़दम रखिया हुआ ऐं धरती ख़ातिर सोचो ऐं लोचो हो। हैदर मंज़िल खां अॻु हैदराबाद जे हैदर चौक ते क़ाइमु हैदर बख्श जतोई हाउस बि नीलाम थियो। हैदर बख्श जतोई हाउस हैदर चौक ते ऊचे घाट बीठल हूंदो हो। हाणे उन इमारत जी जाइ ते जूतनि जो दुकान जुड़ी चुको आहे। उहा इमारत जिते कॾहिं इल्मु अदब ऐं धरती जूं ॻाल्हियूं थींदियूं हुयूं, जिते सुजाॻी जा सॾ वर्णाइबा हुआ, जिते पोहरितनि हारियुनि जी मालिकी थींदी हुई, हाणे उन इमारत ते क़ाइमु चैपल हाउस ते जूतनि जा सौदा थियनि था। हैदर चौक जे ॿिए पासे क़ाइमु अवामी हाउस बि हाणे ढही चुको आहे।
रसूल बख्श पलीजे जो उहो आस्थानो जेके शागिर्दनि लाइ वॾो ॾढ हूंदो हो। मुख़्तलिफ़ शहरनि मां कयल शागिर्द अवामी हाउस में रहंदा बि हुआ त इल्म जी उञ बि उजाईंदा हुआ, पर जॾहिं अज़ीम अॻवान अखियूं पूरियूं तॾहिं अवामी हाउस बि नीलाम थियण बाद ढही वियो। इहो बि केॾो वॾो अलमियो आहे जो असांजे अज़ीम अॻवान जॾहिं बि अखियूं पूरियूं आहिनि त संदन वारसनि क़ौमी विरसे जहिड़ियूं मिल्कियतूं बि विकिणी छॾियूं आहिनि। किन नज़रिया खपाया, किन मिल्कियतनि लाइ इमारतनि खे भुॻड़नि मुठि विकिरो कयो। हाणे सुवालु सिर्फ़ु इहो आहे त आख़िर केसि ताईं असां माण्हू क़ौमी विरसनि जी मालिकी न कंदासीं। सुवालु इहो बि आहे त साईं GM सैद जे ख़ानदान सां वास्तो रखंदड़ SUP जे सरबराह सैद जलाल महमूद शाह ऐं ॿियनि हैदर मंज़ल खे बचाइण लाइ क़दम छो कोन खयां। हुननि तारीख़ी इमारत खे आख़िर छाजे करे ईअं विकिरो करे छॾियो। ख़बरुनि जी दुनिया में हाणे वधंदासूं ॿियनि ख़बरुनि तरफ़। लाहौर एयरपोर्ट ते फायरिंग करे 2 ॼणनि खे क़त्ल कयो वियो। उमिरि जी अदायगी बाद वापसि पहुतल 2 ॼणनि खे हथियारबंदनि गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो, जॾहिं त जवाबदार क़त्ल करण बाद फ़रार थियण में कामयाब थी वियो। यादि रहे त लाहौर एयरपोर्ट ते ही फायरिंग जो ॿियो वाक़ियो आहे। नसरपुर में राति देर सां अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान इज़हार दाऊद पोटे, प्राइमरी उस्ताद मीर ज़ुल्फ़कार ऐं उन्हनि जे वालिद मीर बंद अली जे घर ते पुलिस चढ़ाई करे घर में भञ डाह कई, जॾहिं त मीर ज़ाहिद ऐं मीर ज़ुल्फ़कार खे खंभे खणी विया। नंगर पार्कर में विज किरण सबबि नींगरी सड़ी फोत थी वई, जॾहिं त 3 उठ पिण मरी विया। ॻोठ पावड़ियारी में हिकु चंवरे ते उन वक़्तु विज किरी पई जॾहिं घर भाती निंड सुतल हुआ, जंहिंजे नतीजे में 12 वरनि जी नींगरी मानो धियो गीनो सड़ी फोत थी वई, जॾहिं त ॻोठ बापासरो में विज किरण जे करे 3 उठ पिण मरी विया। दादू पुलिस 52 ॾींहं अॻु भाउ जे क़त्ल बाद अगवा थियल औरत खे बाज़ियाब करण जी दावा कई आहे। केन शाह ऐं दादू जी पुलिस हिकु ॻोठ ते चढ़ाई करे औरत मुख्तियारा खे बाज़ियाब करायो, जॾहिं त 6 जवाबदारनि खे पिण गिरफ़्तार कयो वियो आहे। यादि रहे त मई महीने में हथियारबंदनि ॻोठ अलाह बचायो ते हमिलो कयो हो, जंहिं दौरान ॻोठाणे शाहनवाज़ जेसर खे क़त्ल करे संदसि भेण मुख्तियारा जेसर खे अगवा कयो वियो हो। फुल्हाड़ियूं भरिसां कुहाड़ियूं लॻल लाश हथ आयो, जंहिंजी सुञाणप न थी सघी आहे, जॾहिं त लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो। नवाज़ लीग जे सीनियर नायब सदर अॻूणे घरू वज़ीर अहसन इक़बाल खे नारवाल स्पोर्ट्स सिटी मनसूबे में मुबैना करप्शन जी जांच लाइ अॼु नेब रावलपिंडी जी ऑफिस में तलब कयो वियो हो, जॾहिं त हुन खां मुख़्तलिफ़ सुवाल पिण कया विया। तोशाखाना केस में नेब जी टीम नवाज़ शरीफ़ खां जेल में जांच करण जो फ़ैसिलो कयो आहे। चीनी कौंसलेट ते हमले जे मरकज़ी जवाबदार खे नार जी रियासत मां गिरफ़्तार करे पाकिस्तान मुंतक़िल कयो वियो आहे। कानून लागू कंदड़ इदारनि चीनी कौंसलेट ते हमले जे मरकज़ी जवाबदार राशिद बिरोही खे नार जी रियासत मां गिरफ़्तार करे पाकिस्तान मुंतक़िल कयो। राशिद बिरोही चीनी कौंसल खाने ते हमले दौरान निगरानी कंदो रहियो ऐं हमिलो कंदड़नि खे मुकमिल सहूलियतूं फ़राहम कंदो रहियो हो। बिरासिटी भरिसां ॻोठ आली मेमण में घरनि खे ओचितो बाहि लॻी वई। नतीजे में 5 पोहरियतनि ज़ुबैर मेमण, मीर मोहम्मद मेमण, शफ़ी मोहम्मद, बशीर मेमण जा घर सड़ी रख थी विया, जॾहिं त मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। संदन आख़िरी इतलाहनि ताईं
कंहिं बि वाहिर न कई हुई। मुतासिरनि चयो त असांजी वाहिर कई वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एड्स ऐं HIV खे रोकण लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। लाड़काणे सूधो ॿियनि इलाइक़नि में HIV ऐं एड्स जे केसनि में ख़तरनाक हद ताईं वाध खे रोकण लाइ डॉक्टरनि, माहिरनि ऐं समाजी तनज़ीमनि सिंध हाई कोर्ट सां राब्तो करे वरितो आहे। पाइलर डॉक्टरनि ऐं ॿियनि तरफ़ां एड्स जी रोकथाम जे हवाले सां अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई वई। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त एड्स जी रोकथाम जे हवाले सां कानून ऐं ज़ाब्तनि ते अमल न थियण करे उहो मर्ज़ तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे। दरख़्वास्त में सिहत खाते, चीफ सेक्रेटरी, घरू सेक्रेटरी ऐं ॿियनि खे धुर बणायो वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त वाइल्ड लाइफ खे महफ़ूज़ बणाइण जे लाइ बदकिस्मती सां अॻु में के बि क़दम न खयां विया हुआ, पर असां उनखे महफ़ूज़ कयो आहे। पाकिस्तान में करप्शन हर शोबे खे तबाह करे छॾियो आहे। नवाज़ लीग जे चइनि औरत असेंबली मेंबरनि जी पंजाब जे अहम शख़्सियतनि सां मुलाक़ात जो इंकशाफ़ थियो आहे। लीगी औरत मेंबरनि अहम शख़्सियतनि सां मुलाक़ात कई, जॾहिं त ज़रियनि जो चवणु आहे त ॿिनि औरत मेंबरनि पंहिंजे मुड़ुसनि सां गॾु मुलाक़ात अहम शख़्सियतनि सां मुलाक़ात कई, जॾहिं त उन्हनि जी वज़ीर आज़म सां पिणु मुलाक़ात कराई वई। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त 4 औरत मेंबर तहरीक इंसाफ़ में शामिल थी सघनि थियूं। इन हवाले सां पंजाब असेंबली जी मेंबर कंवल परवेज़ पंहिंजे रद्द अमल जो इज़हार कंदे चयो आहे त हुकूमत वफ़ादारियूं तब्दील कराइण लाइ लालचूं ॾेई रही आहे, पर वफ़ादारियूं केर बि तब्दील न कंदो। PP उम्मीदवार मोहम्मद बख़्श महर ऐं अॻूणे सूबाई वज़ीर नासिर शाह रहड़की दरबार जे साधराम सां मुलाक़ात कई। साधराम PP उम्मीदवार जी हिमायत करण जी ख़ातिरी कराए छॾी। NA 205 घोटकी ते निंढी चूंड लाइ मुहिम जे सिलसिले में अॻूणो सूबाई वज़ीर नासिर शाह बि मैदान ते अची वियो आहे। पीपल्स पार्टी जी क़यादत तरफ़ां चूंड मुहिम खे तेज़ करण ऐं मुख़ालिफ़ उम्मीदवारनि खे हाराइण जो टास्क मिलण बाद नासिर शाह सूबाई वज़ारत तां इस्तीफ़ा ॾेई चूंड मुहिम शुरू करे छॾी आहे। CNG जे अघनि में वाध बाद ट्रांसपोर्ट रोडनि तां ग़ाइबु आहे, जॾहिं त केतिरनि ई ट्रांसपोर्टनि भाड़ा पिणु वधाए छॾिया आहिनि, जंहिंजे करे सिंध जा माण्हू इंतिहाई ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। वज़ीर आज़म अञा ताईं इन मामले जो नोटिस न वरितो आहे, जॾहिं त ट्रांसपोर्टनि ऐं मुसाफ़िरनि में झेड़ा पिणु रोज़ जो मामूल बणियल आहिनि। सॼी सिंध में पाणी जी खोट बरक़रार आहे, जॾहिं त समंड जे मुसलसल चाढ़ बदीन खे पिणु ख़तरे में विझी छॾियो आहे। सिंधु दरिया जो पाणी इंडस डेल्टा में न पुॼण जे करे समुंड मुसलसल चाढ़ करे रहियो आहे, जॾहिं त ॿिए तरफ़ पाणी जी खोट सिंध जे ज़मीननि खे बंजर बणाए छॾियो आहे। सॼी सिंध में आबादगार सरापा एहतिजाज बणियल आहिनि। सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी बि न पियो मिले। गढ़ी खैरो में काल्ह 3 ॾींहं बि आबादगारनि एहतिजाजी धरणो जारी रखियो, जॾहिं त बदीनवासी पिणु काल्ह सरापा एहतिजाज बणियल रहिया। खोरवाह, कड़ियो गहवर ऐं बदीन समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। बदीन बचायो तहरीक पारां पिणु एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। केतिरे वक़्त खां पाणी न मिलण जे करे पीअण जे पाणी जी बि खोट पैदा थी वई आहे, जॾहिं त जर खारो हुजण जे करे बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि।
प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन अव्हां लाइ पेश करे थो ख़बरनि, तबसरनि ऐं अदब बाबति मुख़्तलिफ़ प्रोग्राम। उन सां गॾोगॾु असीं अव्हां लाइ पेश कंदा आहियूं बहितरीनु सूफ़ियाणा कलाम ऐं इनकलाबी गीत पिणु अव्हां खे ॿुधाया वेंदा आहिनि। 24 कलाक नशर थींदड़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी नशरियात अव्हां खे कीअं थी लॻे, पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो। ख़बरनि जी दुनिया में हाणे पेश कयूं था ताज़ो छपजी आयल हिकु किताब जो तारुफ़। जी हा, किताब जो नालो आहे नारेजो। नारेजा बिरादरी जी तारीख़ ते लिखियल हीअ किताब मक़बूल सिंधी नारेजो लिखियो आहे। हिन किताब में नारेजा बिरादरी जी तहक़ीक़ जी तारीख़ बाबति तारीख़ी मवाद ॾिनल आहे। उन सां गॾु नारेजा बिरादरी जो शुजरो पिणु ॾिनो वियो आहे। उन सां गॾु हिन में शामिल आहे मुख़्तलिफ़ उनवाननि बाबति लिखियल मज़मून जेके नारेजा बिरादरी जी तारीख़ बाबति आहिनि, जिन में नारेजा बिरादरी जो वजूद, नारेजा बिरादरी जो शुजरो, नारेजा बिरादरी जा पाड़ा ऐं चङा मुड़ुस, नारेजा बिरादरी जा फ़क़ीर ऐं दरवेश। हिन किताब जो मुहाग मोहम्मद उस्मान नारेजो लिखियो आहे। जॾहिं त 112 सूफ़नि ते मुश्तमिल हिन किताब जी क़ीमत 300 रुपया रखी वई आहे। ही किताब सिंध जे समूरनि बुक स्टालनि ते मौजूदु आहे। ख़बरुनि जी दुनिया में हाणे अव्हां जी ख़िदमत में पेश आहे मदर टेरेसा जो कौल। ख़िदमत अहिड़ो जज़्बो आहे जेको ॿिए इंसान जी ख़िदमत करण सां ई मिलंदो आहे। इंसान खे रुअंदड़ ऐं रड़ियूं कंदड़ कंहिं छोरे छिने ॿार जे मथे ते हथु रखी जेका ख़ुशी मिलंदी आहे उन जो को बि मट न आहे। कंहिं बुखायल खे मानी खाराइणु, कंहिं बेसहारा औरत जे मथे ते चादर रखणु, कंहिं माज़ूर जो सहारो बणिजणु, कंहिं अंधे जी लठ बणिजणु, कंहिं यतीम जो रांदीको बणिजणु, कंहिं ग़रीब ॿार जो उस्ताद बणिजणु, कंहिं ज़ख़्मी जे ज़ख़्म ते दवा लॻाइणु, कंहिं बेसहारा पोढ़नि जो सहारो बणिजण सां जेको ख़ुशी जो मज़ो ऐं ज़ाइक़ो मिलंदो आहे उहो दुनिया जी हर नेमत खां ऊचो आहे। हाणे सिंध जी तारीख़ ते हिकु नज़र विझूं था। अॼोको मज़मून आहे सिंध जे तख़्तगाहनि जी तारीख़, जेका मालूमात असां अव्हां लाइ खई आहे सिंधियाना इनसाइक्लोपीडिया मां। हुकूमत जे सदर मक़ाम, पाए तख़्त ऐं बादशाह जे रहण वारे हंध खे अरबी में दारुल सल्तनत या दारुल हुकूमत, फ़ारसी में तख़्तगाह ऐं सिंधी में गादी जो हंध ऐं राजधानी चयो वञे थो। सिंध जी तारीख़ में केतिरा तख़्तगाह जिन मां के वक़्त सां गॾु सुफ़े हस्ती तां मिटिजी विया, के खंडरनि जी सूरत में मौजूदु आहिनि ऐं के तरक़ी कंदा अॼु बि वॾनि शहरनि जी सूरत में आहिनि। हेठि सिंध जे किन अहम तख़्तगाहनि जो अलफ़ बेवार ज़िक्र कजे थो। अरोड़ रोड़ी शहर खां 5 मील परे ॾखण ओभर में अरोड़ जी टुकरीअ ते हिन फिटल शहर जा निशान मिलनि था, जेको कंहिं ज़माने में सिंध जो तख़्तगाह, अज़ीम बंदरगाह ऐं तिजारती शहर हो। अरोड़ हाकड़े दरिया ते हिकु वसंदड़ ऐं ॻुतियल शहर हो, जंहिंजो बुनियादु उन ॾींहंनि में पियो जॾहिं हिते तहज़ीब ऐं तमुदन जी नशो नुमा थी। आसार क़दीमा जा ॼाणू लिखनि था त नए पत्थर जे दौर जे इंसाननि जे अजनि जा आसार सिंध में लकी ऐं खीरथर जबलनि जे गारनि ऐं रोहड़ी वारनि टकरनि में अकीचार आहिनि। अॼु बि अरोड़ जे खंडरनि ऐं भरपासे में अहिड़ा केतिरा आसार ॾिसी सघजनि था। आर्यन सिंध जे वसीलनि ऐं शाहूकार शहरनि खे कब्ज़े में आणणु वक़्तु अरोड़ खे महफ़ूज़ ऐं उतां ई जॻह ते ॾिसी कब्ज़ो कयो। वेदनि जे ज़माने में हिते हिकु राणी राज कंदी हुई, जंहिंजो नालो रूमासा हो, जेका निहायत बाज़ारी
ऐं फ़न मौसीक़ी जी माहिर पिणु हुई। संदसि शान में कई अश्लोक मिलनि था। महाभारत ऐं रामायण जे ज़माने में अरोड़ सिंध जी गादी जो हंधु रहियो। अरोड़ जा पोयां हुकुमरान चंद्रवंशी अरोड़ वंशी ख़ानदान जा हुआ, जिन जो लक़ब राय हो, जिन 450 हिजरी 1058 ईस्वी खां 1166 ईस्वी ताईं हुकूमत कई। चंद्रवंशियुनि खां अॻु सूरजवंशी राजपूतनि मां राजा बलिका जे पुटनि 1100 काफ़मीम धारे हिन शहर ते राज कयो ऐं उनखे ओज ते रसायो। उन दौर में बि अरोड़ सिंध जे गादी जो हंधु रहियो। जॾहिं सिकंदर मखदूनी सिंध ते काह कई तॾहिं हू अरोड़ आयो। हितां जो राजा मोसीकांस हो, जंहिं साणस सख़्तु मुक़ाबिलो कयो। लैम्ब्रक जे लिखण मूजिबि उन वक़्त जी सिंध खे यूनानियुनि मोसीकांस चयो आहे ऐं उन जे गादी जो हंधु अरोड़ हो। राय सहारस जे ॾींहनि में जॾहिं ईरान जे शहनशाह निमरोज़ सिंध ते काह कई तॾहिं राय सहारस संदसि मुक़ाबिलो कयो। 712 ईस्वी में जॾहिं अरबन अरोड़ ते हमिलो कयो तॾहिं बि हीउ शहर सिंध जी गादी जो हंधु हो। अरबन जे सिंध ते कब्ज़े खां पोइ अरोड़ जो ठठ ठांगुर ख़तमु थी वियो। जॾहिं अरगुननि सिंध ते गासबाना कब्ज़ो कयो तॾहिं हितां जे हुरियत पसंदि धारिजनि खे सज़ा ॾियण जी बाग़ी तहरीक खे रोकण लाइ शाह बेग अरोड़ में छावणी हई ऐं धारिजनि सां 3-4 लड़ायूं लड़े खेनि शिकस्त ॾेई क़त्ल कयाईं ऐं अरोड़ खे बर्बाद करे उन जूं सिरूं खणाए बखर में पंहिंजे माण्हुनि जी रिहाइश लाइ कॉलोनियूं ठहिराइण में कमु आंदाईं। अरोड़ महलातनि, आलिशान इमारतनि ऐं बाग़नि जे करे मशहूरु हो। हिंदुस्तान जा केतिरा ई राजा अरोड़ जी राजधानी खे ढल भरींदा हुआ। हिते इल्म ऐं अदब वॾी तरक़ी कई। काज़ी इस्माइली शेख मखदूम मोहम्मद कुतुब, काज़ी सताबो शाह शकरगंज ऐं छुटो उमराणी हितां जा मशहूरु बुज़ुर्ग थी गुज़रिया आहिनि। सिंध जे पहिरीं तारीख़ हिन सरज़मीन ते लिखी वई। काज़ी सताबो हितां जो वॾो आलिम हुअण सां गॾु अरोड़ ऐं बखर जो मुहतसब आला हो। अरोड़ मशहूल तरीन बंदरगाह ऐं शहर हो, जेको हाकड़ जे रुख मटिजण करे फिटिजी वियो ऐं अरबन मंसूरा खे वञी गादी जो हंधु बणायो। ज़िंदगी जे सफ़र में हर शइ जी पंहिंजी हिकिड़ी अलॻि अहमियत हूंदी आहे। ज़िंदगी जे इन सफ़र जा मुख़्तलिफ़ शोबा आहिनि, तीअं अदब जा बि मुख़्तलिफ़ शोबा आहिनि। उन्हनि में रागदारी बि हिकिड़ो अहम शोबो आहे। सिंध जे ॻोठनि में, तोड़े शहरनि में, हर जॻह ते अव्हांखे अनेक रागी मिली वेंदा। उन्हनि मां के मशहूरु मक़बूल हूंदा त के वरी गुमनाम। जिन माण्हुनि जो राग सां इश्क हूंदो आहे उहे गुमनाम रही बि पंहिंजो किरदारु अदा कंदा रहंदा आहिनि। सिंध जे हिकु निढड़े इलाइक़े बाखोड़ो सां वास्तो रखंदड़ शफ़ी मोहम्मद लगारी बि पंहिंजी हिकिड़ी अलॻि सुञाणप रखे थो। उस्ताद जमालुद्दीन फ़क़ीर जी सोबत में रहंदड़ हिन राग खे इबादत सम्झी पंहिंजो फ़र्ज़ु पे निभायो आहे। बाखोड़ जे भरिसां ॻोठ ते आबाद उताक ते अॼु बि महफ़िलूं मचाईंदो रहे थो। हुन लाइ राग कमाइण जो तरीक़ो न पर इबादत आहे ऐं हुन रूह जी ग़िज़ा वांगुरु राग खे वॾी अहमियत ॾिनी आहे। अचो त हुन खां हिकिड़ो कलाम ॿुधूं। मर्द खटे मैदान जो आशिक हुजे इश्क जो, असांजे इश्क जो कलमो, असांजे इश्क जो कलमो आहे इंसान सां मोहब्बत। असांजे आहे इंसान सां मोहब्बत। असां हूं राम सां राज़ी, असां हूं राम सां राज़ी, रखूं रहमान सां
मस्जिद मंदर में ॻोल्हण जो ज़माने ज़ोर आहे लाथो मस्जिद मंदर में ॻोल्हण जो ज़माने ज़ोर आहे लाथो मस्जिद मंदर में ॻोल्हण जो ज़माने ज़ोर आहे लाथो मस्जिद मंदर में ॻोल्हण जो मूंखे महबूब मिठड़े जे मिठे महमान सां मोहबत मूंखे महबूब मिठड़े जे मिठे महमान सां मोहबत असां राम सां राज़ी असां राम सां राज़ी रखूं रहमान सां मोहबत असांजे इश्क जो हरे इंसान सां मोहबत असांजे इश्क जो दिलासा भी किंगड़ का भी फिदा फिर दोस्त है दौलत दिलासा भी किंगड़ का भी फिदा फिर दोस्त है दोज़ख दिलासा भी किंगड़ का भी गुनाहन ऐं सवाबन खां अलग एहसान सां मोहबत गुनाहन अलग एहसान सां मोहबत असां राम सां राज़ी असां राम सां राज़ी रखूं रहमान सां मोहबत असांजे इश्क जो आहे इंसान सां मोहबत असांजे इश्क जो ही आवाज़ हो उस्ताद शफ़ी मोहम्मद लगारी जो। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी नशरियात अमी ॿुधी सघंदा आहियो 24 कलाक। असां अवां लाइ पेश कंदा आहियूं ख़बरूं, उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ प्रोग्राम जेके यकीनन अव्हां जी ॼाण में इज़ाफ़े जो सबबु बणिजंदा। उन सां गॾोगॾु असीं क़ौमी गीत तोड़े प्यार भरिया गीत अव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। अव्हां असांजा प्रोग्राम यूट्यूब ते बि ॿुधी सघो था। यूट्यूब ते सर्च कयो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ऐं हाणे हलूं था ख़बरुनि तरफ़। हालाजी CIA पुलिस तरफ़ां 4 ॾींहं अॻु गिरफ़्तार कयल पोहरियत ते वहिशाणो तशदुद कयो वियो, जंहिंजे करे पोहरियत हलण खां लाचार बणिजी वियो आहे। पोहरियत जे वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हयो त CIA इंचार्ज ग़ुलाम शबीर सियाल नौजवान ते वहिशाणो तशदुद कयो ऐं 50,000 रुपया रिश्वत वठी खेसि आज़ादु कयो। ॻोठ शाह मोहम्मद ॾाहिरी जे रहवासी पोहरियत अली गुल ॾाहिरी खे CIA पुलिस 4 ॾींहं अॻु दरवेश कांटे वटां गिरफ़्तार कयो हो। पोहरियत जे वारसनि हाला प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। पोहरियत जे वारसनि ॿुधायो त अली गुल ॾाहिरी गॾह गाॾो हलाए पेट गुज़र कंदो आहे। CIA इंचार्ज हाला ग़ुलाम शबीर सियाल बिना जवाज़ खेसि गिरफ़्तार करे वहिशाणे तशदुद जो निशानो बणायो, जंहिंजे करे हूअ घुमण फिरण खां पिणु लाचार बणिजी वियो आहे। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हयो त CIA इंचार्ज 50,000 रुपया रिश्वत वठी पोहरियत खे ज़ख़्मी हालत में छॾे ॾिनो। मोहम्मद हनीफ़ आबिद अली ग़ुलाम रसूल ॾाहिरी ऐं ॿियनि ॿुधायो त
असां ॻोठ वारनि खां चंदो गॾु करे पुलिस वारनि खे पैसा ॾिना आहिनि। हुननि मुतालबो कयो त नौजवान पोहरियत ते वहिछाण तशदुद जो नोटिस वठी CIA इंचार्ज समेत सभिनी ज़िम्मेवार अहलकारनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे। यादि रहे त सिंध में पुलिस जे ज़ुल्म जा दास्तान के नवां न आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हाफ़ फिराई ऐं फुल फिराई जूं ॻाल्हियूं बि गर्दिश कंदियूं रहियूं आहिनि। हाफ़ फिराई ऐं फुल फिराई वारी ॻाल्हि खे जॾहिं ज़ाती दुश्मनी तहत इस्तेमालु कयो वियो तॾहिं पुलिस जे ज़ुल्म जो शिकार थी केतिराई वजूद माज़ूर बणिजी विया। डॉक्टर दीपक कुमार खां वेंदे केतिराई वजूद अॼु बि इंसाफ़ जा मुंतज़र आहिनि ऐं केतिराई मुबियाना मुक़ाबला पिणु जांच जा घुरिजाऊ आहिनि। हाफ़ फिराई ऐं फुल फिराई जे नतीजे में किथे न किथे अमन ज़रूरु थियो आहे, पर सुवालु इहो आहे त क़ानून खां मथां क़त्ल ऐं माज़ूर बणिजी वियल शख़्स आख़िर इंसाफ़ कॾहिं माणे सघंदा। पुलिस जे थींदड़ मुक़ाबलनि में आख़िर पुलिस एहलकार ज़ख़्मी छो नथा थियनि, वॾो सुवालु इहो बि आहे। ऐं उनखां वॾो सुवालु इहो बि आहे त पुलिस मुक़ाबलनि में ज़ख़्मी थींदड़ सभिनी जवाबदारनि खे गोलियूं आख़िर गोॾे में छो थियूं लॻनि। आख़िर हू माज़ूर छो था थियनि? छा गोली कंहिं ॿी जॻह ते नथी लॻी सघे? जेकॾहिं अदालतूं इन्हनि मामलनि जी जांच कराइनि त खोड़ सारियूं शयूं साम्हूं अची वञनि। इन सां गॾु प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। ॿीहर मिलण ताईं जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।